अस्सलाम दोस्तों की आओ ठीक ठाक आयो हींअर मां हिकिड़े अहिड़े माण्हू वटि मौजूदु आहियां शख़्स वटि मौजूदु आहियां जेको सॼी ज़िंदगी जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी इन कम में ॾिनी आहे। तव्हां वॾनि वॾनि अदाकारनि जा वॾनि वॾनि लीजेंड एक्ट्रेस जा एंट्री ॿुधा हूंदा, उन यादगिरियूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं, प्रोग्राम ॾिठो हूंदो, पर अॼु ताईं कंहिं बि अहिड़े शख़्स जी ग़रीब शख़्स जी कंहिं बि ताईं वीडियो न आहे ठाही। अचो पुछा कयूं था हिन मोची खां हाणे पंहिंजी ज़िंदगी जे बारे में त हिन जी दर्दनि जी ज़िंदगी कहिड़ी गुज़री आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ख़ैर यार, ख़ुशि आहियो? सभु खां पहिरियां इहो ॿुधायो त तव्हांजो नालो छा आहे? रज़ा मोहम्मद। रज़ा मोहम्मद, तव्हांखे हिन में जूता ठाहींदे घणो अरसो थियो आहे? तक़रीबन 40-45 साल थी विया हूंदा मुंहिंजे अंदाज़ में। 40-45 साल तव्हांखे थी विया हिन फील्ड में, पोइ तव्हां रोज़ु घणो कमाईंदा हो? रोज़ु इहो बचनि जो गुज़रे, कंहिं महिल 150, कंहिं महिल 200, कंहिं महिल 250 थींदा आहिनि। हीउ जेतिरो तव्हांजो पघार वहे पियो, छा ओतिरो तव्हांखे मिलंदो आहे, रोज़ी मिलंदी आहे? न, उन पघर जे हिसाब सां रोज़ी घटि थी ठहे। हा, रोज़ी घटि थी ठहे। अच्छा, इहो रज़ा मोहम्मद इहो ॿुधायो त तव्हां इहो जो कमु कयो पिया, कंहिंखां सिखिया वरिती आहे बाक़ाइदा? हा, मुंहिंजो सोटो हाजी नालो हुउसि, उहो हींअर हिन दुनिया में न आहे, उन असांखे कमु सेखारियो। अच्छा, इहो ॿुधायो त हाणे तव्हांजो थोरो पर्सनल लाइफ असां ज़िंदगी में बारे में पुछा कंदासीं। जॾहिं तव्हां हितां घर वेंदा हो, हितां माना सॼो ॾींहुं कमुकारु थकियल, घर में वञण सां का घर वारी तव्हां जहिड़ो कंदी आहे? न न, उहो मूंखे बहुत मूंखे जेको आहे वधि मां वधि प्यारु कंदी आहे, भाईंदी आहे मूंखे, ऐं वञण सां मूंखे पाणी वाणी पीआरींदी आहे, कपिड़नि में घटि विझी ॾींदी आहे, लेट्रिन में मोकिलींदी आहे, तड़बड़ करे अचो। अच्छा, रज़ा मोहम्मद इहो ॿुधायो त जूता ठाहींदे ठाहींदे माण्हुनि जा चतियूं हणंदे हणंदे ज़िंदगी गुज़री वई, पंहिंजे ॾुखनि खे चतियूं कीअं हणंदा हो? ज़िंदगीअ जो सफ़र आहे पियो हले, कंहिं महिल घटि कंहिं महिल वधीक पियो जान हलंदो ई रहंदो। 20 रुपया। अच्छा, कॾहिं ईअं थियो आहे माना तव्हां को तकिड़ो अचे, हमारा ग्राहक अचे ऐं हितां खां जूता ठाराए पॉलिश करे हलियो वञे, ओधर बि थींदी आहे? हा, उधर बि थींदी आहे, बिल्कुलु। घणा वास्ते वारा आहिनि, पोइ के ॾियनि था, के कोन था ॾियनि। हा, बसि पोइ हाणे कंहिंसां विहणो त न आहे 20-25 रुपए जे करे या 50 जे करे। रोज़ जी गिराकी आहे, हिकिड़े ॾींहुं न हूंदा त ॿिए ॾींहुं ॾेई वेंदो, ॿिए ॾींहुं न हूंदा 3 ॾींहुं ॾेई वेंदो, अहिड़े हिसाब सां। अच्छा, को अहिड़ो वाक़ियो तव्हांखे यादि आहे माना ज़िंदगी में तव्हांखे को ॾुख पहुतो हुजे जंहिं ते तव्हां अञा बि परेशान हुजो, यार हीअं छो थियो, अहिड़ो को वाक़ियो? अहिड़ो वाक़ियो 2004 में मूंसां थियो, मुंहिंजो नंढो ठीकु कोन हो। पोइ नवाब शाह हॉस्पिटल में वियुसि, उते मूंखे बेड न पियो मिले। अच्छा, बेड न हो अस्पताल में? हा, बेड न हो अस्पताल में। पोइ डॉक्टर सावला खे मूं फ़ोन कई, पोइ उन मुंहिंजी मदद कई, उन मूंखे बेड वठी ॾिनी। अच्छा, हाणे नंढो तव्हां ठीकु थी वियो? न, उहो 2004 में गुज़ारे वियो, 2000 पूरे में जाओ, 2004 में गुज़ारे वियो। यको जेको आहे उहो मां तकरीब में हुउसि, कंहिं महिल 5 रुपया हूंदा, कंहिं महिल कोन हूंदा, पोइ मां आधार में हूंदो हुउसि, कंहिं महिल मानी खाईंदो हुउसि, कंहिं महिल कोन खाईंदो हुउसि। इहो तव्हांखे ॾुख आहे ज़िंदगी में, नंढड़ो तव्हां कोन बची सघियो? हा, अहिड़े तरीक़े सां। अच्छा, इहो ॿुधायो त रज़ा मोहम्मद, हीअ जेको तव्हां रोज़ाना घणो कमाईंदा आहियो? रोज़ु कंहिं महिल 100, कंहिं महिल 200, कंहिं महिल 250, कंहिं महिल 300 बि थींदा आहिनि। मुख़्तलिफ़ धंधो हूंदो आहे, रोज़ जो हिकिड़ो ॾींहं जो धंधो कोन हूंदो आहे। हुन में गुज़र सफ़र थी ईंदो आहे? गुज़र बसि पोइ 5 रुपया कंहिं महिल बचनि था, कंहिं महिल कोन था बचनि। ग़रीब माण्हू, महांगाई तमामु तेज़ आहे। अच्छा, घर तव्हांखे पंहिंजो आहे या किराए ते आहे? घर पंहिंजो, घर वॾनि जो आहे, वॾनि मूंखे वठी ॾिनो, उहो वीचारो गुज़ारे वियो बाबू। पर तव्हां जेको कमायो था उन मां रुगो घर बि मुश्किल सां थो हले, तव्हां का बि शइ न आहे वरिती? न, घर मुश्किल सां थो हले, ऐं दिलि जूं ख़्वाहिशूं का बि पूरी नथी थिए। मिसाल तौरु वटि का अदाकारा अचे थी, का अदाकारा अचे लहे थी, तोसां अॼु मिले थी, तुंहिंजा तासरा छा हूंदा?
सासरा तव्हांजे बहितरीनु अदाकारा कहिड़ी आहे या अदाकार कहिड़ो आहे? हाणे त हुन सां ख़ुशी थींदी न मिलण जी। हा अमिताभ बच्चन जहिड़ो मूं वटि अचे ग़रीब त लाज़मी ख़ुशी थींदी न। अच्छा, तव्हां ॾिसंदा आहियो टीवी में अदाकारनि खे, अॼु तव्हां पाण टीवी ते पिया अचो हा त ख़ुशी थिए थी? बिल्कुलु ख़ुशी थींदी न यार, मुंहिंजो फोटू अचे ख़ुशीअ ते हिन ते टेलीविज़न ते त मां ख़ुशि थींदुसि न। अच्छा, रज़ा मोहम्मद इहो ॿुधायो त तव्हांजो जेको हाणे महांगाई त तमामु घणी चोट थी वई आहे, इन बाबति तव्हां छा चवंदो? सर महांगाई तमामु चोट थी वई आहे। अटो हींअर थी वियो आहे 60 रुपया किलो, खंडु थी वई आहे 90 रुपया किलो। ग़रीब माण्हू किथां वठे? असां जहिड़ो ग़रीब माण्हू केलनि वारो, सूफ़नि वारो, फ्रूटनि वारो इहो किथां वठंदो? मटियारनि खे कर्ज़ु ॾे जाए उहो घर जो पूरो करे। जा असां ग़रीब माण्हू दुकानदार वटि वञूं 100 रुपया खणी त 100 मां त पूरी बि नथी थिए। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई आहे, हीअ जेको तव्हां हिनखे छा फटो चवंदा हो, हिन जी मसवाड़ ॾींदा हो? हा बिल्कुलु मसवाड़ ॾींदा आहियूं। घणी? 30 रुपया तारीख़। अच्छा, रोज़ाना? रोज़ाना 30 रुपया। उहो केरु वठंदो आहे? 10 रुपया टोन कमेटी वारा, 20 रुपया वॾेरा। माना 10 रुपया टाउन कमेटी, 20 रुपया वॾेरा था वठनि। वॾेरा माना हीअ जो जाइदाद हुननि जी आहे, प्रॉपर्टी हुननि जी आहे, हुनजी मर्ज़ी आहे, कंहिंखे मुफ़्त में विहारे, हुनजी मर्ज़ी आहे त पैसनि ते विहारे, त हुनजी शइ आहे, असां छा था चई सघूं? अच्छा, रज़ा मोहम्मद इहो ॿुधायो त तव्हांजो बाबो हयात जहिड़ो आहे? न बाबो गुज़ारे वियो, असीं नंढड़ा हुआसीं। मां असांजी ॿी शादी कई, पोइ असां हुननि वटि हुआसीं। असांखे हुननि तातो न पायो, अलाह तातो न पायो, पर हुननि असांखे साथ भलो ॾिनो। अच्छा, तव्हां केतिरी उमिरि तव्हांजी हुई जो तव्हांजो वालिद साहिबु गुज़ारे वियो? मां तक़रीबन 8-9 सालनि जो हुउसि, इहो जेको छोकिरो ॾिसियो। अच्छा, वॾा तव्हां पाण में तव्हां घर में वॾा तव्हां आहियो? हा हींअर मां आहियां, हिन वक़्तु मां आहियां। तव्हां खां पोइ जेको घर में न्याणी आहे, भाउर आहे, भेण आहे, उनखे तव्हां था संभालियो? हा हुनखे मां थो संभालियो। लाज़मी हुन शादी बि कराई हूंदी? हा 2 न्याणियुनि जी शादी करायमि, हिकिड़े पुट जी शादी करायमि, इन ई कम मज़ा। जो सॼो ख़र्चु तव्हां पाण कयो? हा पोइ जॾहिं तव्हांजो वालिद साहिबु गुज़ारे वियो, उन टाइम तव्हांखे सम्झ कोन आई त छा पियो थिए, छा न पियो थिए? न उन टाइम में मूंखे सम्झ में ॻाल्हि कान पई अचे त बाबो गुज़ारे वियो या न गुज़ारे वियो, मूंखे सम्झ में ॻाल्हि कान आई। उन टाइम में मां नंढड़ो हुउसि सफ़ा। अच्छा, रज़ा मोहम्मद साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। हाणे को पंहिंजे दोस्तनि लाइ, अज़ीज़नि लाइ को पैगाम तव्हां हुजे, उहो ॾिनो, तव्हां पैगाम ॾिनो? हा बिल्कुलु, पंहिंजे माउ पीउ जी इज़त कयो, हुनजी ख़िदमत कयो, हुनखां दुआ वठो। मैसेज मुंहिंजो इहो आहे दोस्तनि खे, यारनि खे, माइटनि खे, मिटनि खे त पंहिंजे माउ पीउ जी इज़त कनि, उन्हनि खे भाइनि, हुन सां प्यारु कनि। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी। नाज़रीन, इहो असांजो रज़ा मोहम्मद जंहिं पंहिंजे ॾुखनि जा हाल असां सां वारिया, ऐं उमेदु आहे तव्हांखे हीउ प्रोग्राम असांजो पसंदि आयो हूंदो। ॾिसंदा रहो रेड रोज़ TV, ऐं थैंक यू सो मच।